हक़ मौजूद सॼी संगत पखीअड़ा प्रेन जा आशिक अबाबील हणनि जे हाथियुनि खे तफ़ना थियनि फील जानण चंचे असील आया मर्द मैदान में। उम्मीद त तव्हां सभई ठीकु हूंदा ऐं असां बि ठीकु ई आहियूं। अर्ज़ु ही हो त सिंधराज टीवी चैनल जेको इरशाद अली जन लॉन्च कयो आहे यूट्यूब ते कुझु वक़्त खां, सो उन चैनल जी शुरूआत त थी चुकी आहे। हाणे कुझु जेके शयूं आहिनि उहे तव्हां असां जे ज़िमे आहिनि। असल में सिंधराज राज लफ़्ज़ जूं ॿ मानाऊं आहिनि। हिकिड़ो असां राज चवंदा आहियूं कंहिं हुक्मरानी खे, यानी फलाणे जो राज आहे, या ही कंहिं सरदार नवाब जो या हुकूमत आहे या उनजो राज आहे। ऐं हिकिड़ो राज वरी आहे राजभाग। असां चवंदा आहियूं त राजभाग जो खेर हुजे या राजभाग जी का सार लहो। सो ही जेको सिंध राज आहे इहो राज लफ़्ज़ वरितल आहे राजभाग मां, यानी सिंध जी जेका ही असां कुल मक़ूम ऐं मज़लूम तबिके जा माण्हू आहियूं, राज ऐं रैयत आहियूं। ही उन्हनि जो चैनल आहे ऐं ही उन्हनि लाइ हिकिड़ी नंढड़ी कोशिशि आहे उन्हनि जा दुख सूर पेश करण लाइ। सो हाणे इहो तव्हां ऐं असां ते फ़र्ज़ु थिए थो, छो त हीउ जेको दौरु आहे ऐं हीअ जेका सूरत हाल आहे, मुल्की सूरत हाल या आलमी लेवल जा जेके मामला आहिनि, इन्हनि सभिनि शयुनि में असांखे पंहिंजे सिंध जे सियासी ऐं मुआशी ऐं इज्तिमाही अफ़ादियत खे नज़र में रखी करे सभिनि शयुनि खे ॾिसणो आहे। सो इन हवाले सां इहो असां ऐं तव्हांजो कमु आहे त असां ॿियनि सभिनी मामलनि खे छॾे करे संजीदगी सां पंहिंजे मारोड़नि जी परघोर लहूं जेको असांजो हाल आहे ऐं उन्हनि सां सॾ में सॾु ॾियूं। छो त जेकॾहिं पाण इन्हनि मामलनि खे थोरो बि इन्हनि खां गिफ़लत कयूं था, तव्हां सभु बहितर ॼाणो था त हीउ हिकिड़ो डिजिटलाइज़ेशन जो दौरु आहे ऐं हिकिड़ो मल्टी कम्यूनिकेशन पंहिंजी पीक ते अची चुकी आहे। इन्हनि मामलनि में कंहिं बि क़िस्म जी गिफ़लत इहा सम्झो त पंहिंजी असुल शनाख़्त खे ईअं खणी चइजे त मिसमार करणु बराबरि आहे। सो ही पबजी गेम ऐं ही मम्मी डैडी वारा मामला इन्हनि सभिनि खे छॾे करे पंहिंजे ज़िमे पंहिंजे कुल्हे कुझु ज़िमेवारियूं खणियूं पवंदियूं, तॾहिं इहे सभु शयूं जेको आहे सो मुमकिनात में अची सघनि थियूं। सो इहो ई अर्ज़ु आहे त सिंधराज खे जे सॾ में सॾु ॾिजे ऐं इन मारोड़नि सां ई गॾु थिजे। महिरबानी।